अस्सलाम वालेकुम नाजरीन, अमीर सीरिया मेरान टीवी न्यूज़ आया सायरा ज़मीर। सब खां में एक नज़र खास खबरों ते। सिंध के मुख्तलिफ शहरन में बरसात, गर्मी जो ज़ोर टुटी गयो। कराची, हैदराबाद, थरपारकर, उमरकोट, मीरपुर खास, दादू, नौशेरो, फेरोज, ठट्टो, टंडवाला यानी ॿियनि शहरन में तेज़ बरसात। हेठाई वारनि इलाइक़नि में पानी बीहजी वियो। बिजली जो निज़ाम दरहम बरहम। घर के मुख्तलिफ इलाइक़नि में विझ किरण सबब 4 ॼणा फोत। मौसमियात खाते चयो आहे त सिंध में सूमर ताईं बरसात जो सिलसिलो जारी रहंदो। मुल्क में कोरोना केसनि जो अंग 11,790 रहिजी वियो। सेहतियाब थींदड़नि जो रेशो बि वधण लॻो। 24 कलाकनि अंदरि वायरस वेगे 10 मरीज़ फोत, 630 नवां केस बि ज़ाहिर। सियासी ऐं हुकूमती अॻवाननि समेत सुजाण धुरियनि पारां शहरियनि खे अञा बि एहतियाती तदबीरुनि ते अमल करण जी अपील। कराची में डॉक्टर महा शाह जे मौत बाबति जांच में अहम अॻुभर आई। महा जे दोस्त जुनेद चयो आहे त आऊं ऐं डॉक्टर महा जल्द शादी करण वारा हुआसीं। जंहिं ॾींहुं आपघात कयो उन ॾींहुं ई घर अचण खां मना कयो। महा जो वालदेन सां अक्सर झेड़ो हलंदो रहंदो हो। वो मुसलसल डिप्रेशन जो शिकार हुई। पुलिस जो चवण आहे त वारदात में इस्तेमाल थियल पिस्तौल साद नसीर जे नाले ते आहे। पिस्तौल जो लाइसेंस सिंध सरकार तरफ़ां जारी नाहे कयो वियो। कमर जी मारियल कोर्ट क़त्ल जो ॾोह साबित थियण ते ॿिनि भाइरनि खे उमिरि कैद जी सज़ा ॿुधाए छॾी। जवाबदार ग़ुलाम रज़ा ऐं मंठार लोरड़ घरू अणबड़ता सोट कलंदर बख़्श खे क़त्ल कयो हो। तालपुर वॾा जे ॻोठ नसीर फ़कीर जलालाणी में ज़मीनी तकरार सां भाउ था भाउ क़त्ल। छेड़े दौरान अब्दुल गनी कुहाड़ियूं हणी पंहिंजे वॾे भाउ अब्दुल करीम जलालाणी खे क़त्ल करे छॾियो।